दोस्तों हींअर इन महफ़िल जो ख़ूबसूरत क़सीदो ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि अली दा बण पका मोमिन। तमामु ख़ूबसूरत क़सीदो आहे ऐं उस्ताद जलाल चांडे त तमामु चाहत में ऐं मोहबत में ॻायो आहे। दोस्तों मां उमीद थो कयां जेके अहल बैत जा हुबदार आहिनि उन्हनि खे इहो तमामु घणो पसंदि ईंदो। दोस्तों उस्ताद जलाल चांडे जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 16 शानी तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूरमंद वसाण जे ताउन सां। दोस्तों इन कलाम जे लाइ फरमाइश कई आहे वॾेरे नूरमंद वसाण ॻोठ राबताणी तालुके सिंजोरे मां, वॾेरे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िले सांगड़ खां, अब्दुल वहीद हजाणो टंडे आदम खां, मोहम्मद साले चाकराणी ॻोठ बच्चो चाकराणी लग राबताणी ज़िले सांगड़ खां, दीदार रिंद ऐं हाफ़िज़ मोहब्बत अली बुलेदी ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान खां, मेहरदीन कोटवार राजस्थान इंडिया खां, इंजीनियर वकार अली भेलार साहब राणीपुर खां, असांजो पिरीं प्यारो दोस्त मोहम्मद रहीम लुंड गोलाची खां। दोस्तों मां सम्झां थो ही इमामनि जो नोहो क़सीदो तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। पसंदि अचे त वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते। तेरी नमाज को मेरा कदराम है वो हुक्के अहद बैठ की तेरी इबादत हराम है। से तो इंसादा जेका तू नमाज आने के मुझे सलाम है और जेका तू अहद बैठ की हुक्म है तो तुम इबादत हराम है। तेरी नमाज को मेरा सलाम है हुक्के अहद बैठ की तेरी इबादत हराम है। रोज़ा नमाज बंदगी एक फर्ज ऐन है वो जन्नत उसी को मिलेगी गिरफ्तार तो से है। अली दा बड़ पक्का मोमिन अली दा बड़ पक्का मोमिन खैरियत सफा जिनवा अली दा बड़ पक्का मोमिन खैरियत पक्का मोमिन खैरियत सफा जिनवा अली दा बड़ पक्का मोमिन अली दा पेश केश कामरान जानी सिंधी। अली दा बड़ पक्का मोमिन
पेशकश कामरान जानी सिंधी। पर पक्का मोमिन अली दा पर पक्का मोमिन